गरीब हे माता अना बिठो न अना फार्म भराइंदुम पर सॼे तालुके जे गरीबन में होटलन में रस्ते ते वाहन ते रिटिन में एक माण्हू खे ॿुधाईंदो तो तव्हांजो वोट गरीबन जो आहे त उम्मीदवार बि गरीब हुजणु घुरिजे। हा जेकॾहिं कंहिंखे असां वोट ॾियूं था त उहो असांजी ख़िदमत करे उहो असांजी नौकरनि वांगुरु हुजे। मूं गरीब खे वठी सघूं था बार बार मीरपत जो पुट आं तूं डोकरीअ जो आं तूं हे करोड़नि जी मिल्कियत कारियूं ठाही जॾहिं त तूं पाण पंध पियो घुमी इलेक्शन जे दौर में तूं खटी कारियूं करोड़ आंदा पर कंहिं बि वॾेरे खे तव्हां पुछी बि न सघंदो उनजी गाॾीअ ते हथ बि नथा लाहे सघो। अचो त उथूं गरीबनि खे वोट ॾियूं। हे मां तव्हांखे आरिजन जे शहर में सॾु करण आयो आहियां। हे तव्हांखे सॾु थो ॾियां त इहे इलेक्शन इनकलाबी इलेक्शन आहे। इहे इलेक्शन हारनि जी इलेक्शन आहे। इहे इलेक्शन मज़दूरनि जी इलेक्शन आहे। इहे इलेक्शन जेका आहे उहा नौजवाननि जी आहे। उथो जेकॾहिं तव्हां हिन अॼु जे दौर में 21वीं सदीअ में जिते स्कूलनि जूं हालतूं असांजूं कहिड़ियूं इस्पताल जी हालत कहिड़ी आहे असांखे न रोज़गार आहे न असांखे सिहत आहे न असांखे अमुन आहे न असांखे तालीम आहे। इहे सभु असांजी तबाह थी वियूं जो इन जे करे त असां पंहिंजे वोट जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। सदाईं असां वॾेरनि खे वोट ॾिना आहिनि कंहिं बि ग़रीब माण्हू खे वोट न ॾिनो आहे जेको तव्हांखे अॻिते वधाए जेको तव्हांखे मथे खणे जेको तव्हां पुछी सघो। तव्हां वटि माण्हू ईंदा तव्हां वटि अॼु बि ईंदा सुभाणे बि ईंदा पर तव्हां उन्हनि खां पुछो त तव्हांखे वोट ॾियूं त छो त तव्हां कयो असांजे लाइ छा आहे। रुॻो वॾेरनि जे ढिढ मां जॾहिं निकिरंदासीं त असांजी फतह थी वेंदी। असांजा माण्हू हितां अॻुवाट कयूं था वञनि असां उन्हनि जे लाइ लड़ियूं कंदा रहिया अथऊं कराचीअ में हैदराबाद में लाड़काणे में हाणे वेंदुसि मां हितां पर कंहिं बि वॾेरे करे का ॾिनी आहे बयान त तव्हांजो आरी जो खॼी वियो आहे उहो जेको आहे वापसि कयो। ये सब बुज़दिल में जुड़नि था ये कम न करे सघंदा। हे सिर्फ़ तव्हांजा नालियुनि जा पैसा खाईंदा हे तव्हांजे अस्पतालुनि जा पैसा खाईंदा हे तव्हांजे स्कूलनि जा पैसा खाईंदा तव्हांजे तरक़ियाती कमनि जा पैसा खाईंदा पर तव्हांखे कुझु न ॾींदा। जेके अस्पतालूं ठहनि थियूं जेके रोड ठहनि था इहा बि तव्हांखे ख़बर आहे त असांजे टैक्सिस जा पैसा आहिनि। ज़रदारी कॾहिं पंहिंजे घर 500 एकड़ ज़मीन खपराए कंहिं न्याणी खे हज़ार महीने में ॾिनो आहे छा। इहे हर चांहि था पियो चांहि जी पतीअ ते टैक्स आहे खीर ते टैक्स आहे पेट्रोल ते टैक्स आहे मोबाइल जे कार्डनि ते टैक्स आहिनि हुकूमत खे को पैसनि जा वण त न लॻियल आहिनि। हे सभु असांजा पैसा गॾु थींदा आहिनि वञी मथे पोइ हुकूमतूं उन्हनि खे इस्तेमालु कंदियूं आहिनि पोइ तख़्तियूं हणाईंदा आहिनि पैसा असांजा हूंदा आहिनि। इहो रुपयो गॾु थी अरबे रुपया 40 खरब रुपया 140 खरब रुपया जेके गॾु था थियनि असांजो रुपयो टको गॾु थो थिए। तव्हां पहिरीं मोबाइल में 100 रुपया विझाईंदा आहियो 75 काॾे वेंदा आहिनि सरकार वटि वेंदा आहिनि और सरकार जे मथां अमन तालीम सिहत बल्दियात नालियूं सफ़ाई इंसाफ़ इहो सभु सरकार खे ॾियणो आहे। हिन दफ़े हे ग़रीब अरबाब मीरबर जो पुट तव्हांजे दरवाज़े ते हिकु घिटी रस्ते ते अञा ईंदुमि मां। इहे न्याणियूं जेके असांजूं आरी जो वेठियूं हुते उन ते कराची जी गुमशुदा माण्हुनि जे कैंप ते उहे हैदराबाद में वेठियूं उन्हनि खे हिकिड़ो ॾींहुं मां हिते वठी ईंदुमि हिन दर ते घुमाईंदुमि जॾहिं न्याणियूं दरनि ते ईंदव जॾहिं ग़रीब दरनि ते ईंदव त पोइ तव्हां ॾिसो त कीअं थो मैदान थिए। ऐं असांजी मदद कयो गरीबनि जी मदद कयो ग़रीबनि जी मदद कयो। असांजो तव्हांखे ऐलान इनकलाब आहे इन्हनि जे ख़िलाफ़ जेसिताईं असां जिहाद न कंदासीं तेसिताईं असां कॾहिं बि पंहिंजी जान खे आजो नथा करे सघूं। ख़ुदा पंहिंजे क़ुरान शरीफ़ में फरमाए त उहे क़ौमूं जेको पंहिंजो पाण खे नथियूं बदिलणु चाहिनि उन्हनि खे मां बि न बदिलाईंदुसि। अचो त उथूं अचो त पंहिंजे वोट